जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन वक्त असां हार्ड बॉल क्रिकेट मैच खेॾण जे लाइ ॾेहरकी लॻ जेको आहे खेंजू तरफ़ बम क्रिकेट ग्राउंड ते पहुची चुका आहियूं। सो असां जेकी आहे अल मुस्लिम क्रिकेट क्लब ॾेहरकी ऐं बम क्रिकेट क्लब खेंजू जे दरमियान जेको आहे हिते कुछ ही देर में जेको आहे क्रिकेट मैच स्टार्ट थी वेंदो ऐं असां हिते अल मुस्लिम रांदीगर आहिनि उन्हनि सां बि थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजो अॼु कप्तान केरु आहे भाउ? अचे ना बाबा अल मुस्लिम जा कप्तान। हाँ असां आया आहियूं हाणे बूम ग्राउंड ते मैच खेॾण बूम टीम सां। तमामु बहितरीनु ग्राउंड आहे, सुठो पिच आहे हिते। केतिरा पुरमीज़ हो तव्हां जेका मैच खटण जे लाइ? असां आया आहियूं एतिरो परे को बूम जो नालो ॿुधी इन्हनि मैच काफ़ी खटिया आहिनि। इन जे लाइ असां कोशिशि कंदासीं पहिरें फील्ड जी असां हिते, छो जे चेज़ में सॼे मैच असां उनजा ॾिठा आहिनि, चेज़ कया आहिनि उन्हनि। तव्हां माना पहिरियों फील्डिंग करे टारगेट जेको उहो तव्हां चेस कंदा आहियो, उन्हनि खे पहिरियों बैटिंग ॾींदा? पहिरियों उन्हनि खे दावत ॾींदासीं, असांजे टास्क खटीसीं। अगरि उहे टास्क खटींदा उहे असांखे दावत ॾींदा। इहो मुंहिंजो मेंट आहे। पंहिंजो सनावला चाचड़ सां आहे, उन सां गॾु नौमान सुमरो ऐं उन सां गॾु असांजो बैट्समैन जेको आहे सोहेल सुमरो ज़बरदस्त। असांजो बैट्समैन ज़ुबैर मलिक जेको सिंधड़ी क्रिकेट क्लब में भी जेको आहे काफ़ी मैचां खेॾे चुको आहे ऐं ओपनिंग कंदो आहे। उन सां गॾोगॾु हा सोहेल बेस्ट फील्डर आहे असांजो। छा सम्झो था पिच कहिड़े क्वालिटी जी आहे, कीअं महसूसु कयो था? सर माशाल्लाह तमामु बहितरीनु पिच आहे, तमामु बहितरीनु ग्राउंड आहे। असां पूरो उमेद हितां तमामु क्लब ॾेरकी जा अची करे हराए विया आहिनि। बूम क्लब तमामु सुठो क्लब आहे ऐं असां बि कंहिं खां घटि न आहियूं। इनशाअल्लाह असां हिते मैच विन करे ॾेरकी लाइ असां फतह वठी वेंदासीं हितां बूम ग्राउंड तो। इनशाअल्लाह कप्तान असां सां गॾु आहे, पूरी टीम पुरजोश आहे, पूरी उमेद आहे त बूम को असां मैच खटींदासीं ऐं इनशाअल्लाह विन कंदासीं। तमामु बहितरीनु ग्राउंड आहे। मुंहिंजे अंदाज़े सां जहिड़े हिसाब जी पिच आहे माना थी सघे थो 200 खनि थी सघे थो। 200 स्कोर ईज़ी आहे हिते। तमामु बहितरीनु फ्रेश ग्राउंड आहे, फ्रेश पिच आहे। प्रैक्टिस करे थो पियो मैच खां पहिरियां। तमामु बहितरीनु कवर ड्राइव मारी अथई स्विंग का सुल्तान। हे मुनवर असांजो बैट्समैन जेको तमामु अरे तमामु बहितरीनु ग्राउंड आहे हिते। तमामु जेका असांजा क्रिकेट रांदीगर हुआ उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे आहिनि ऐं उहे इन पिच खे जेको आहे उनमें ट्राई कनि था, चेक कनि था। सो बॉलर जेको आहिनि बॉलिंग ट्राई कनि पिया, बैट्समैन जेका आहिनि उहे बैटिंग जे लाइ हिते पाण खे ट्राई कनि पिया। सो तमामु बहितरीनु जेको आहे खुलियो ग्राउंड आहे ऐं ॿारहेड़ी जो ग्राउंड आहे। कलर ज़्यादा आहे हिते। ओके टास थी रही है ऐं हे चंड आहे असांजे कप्तान जेको अल मुस्लिम जे टास खटी आहे। हाणे अदा तव्हां छा करणु चाहींदा हुए? अच्छा पहले बॉलिंग कंदा हुए, सही आहे। हे बूम क्रिकेट क्लब जो कप्तान शकूर भाई टास खटे। तव्हां बि छा करणु चाहियो आहे? असां बैटिंग करणु चाहियो बि। अच्छा त तव्हांजो माना मक़सदु पूरो आहे? असांजो मक़सदु पूरो थी वियो। ठीकु आहे, गुड लक। हेठों आहे फील्डर हिक ओ इजी आसान कैच ड्रॉप। अल मुस्लिम बामुकाबला बम जेको आहे क्रिकेट क्लब हिन टाइम मैच बम क्रिकेट ग्राउंड ते जारी आहे। 13 ओवरनि मुकमिल थी विया आहिनि 6 विकेटनि जे नुक़सान ते। बम क्रिकेट क्लब जा जेका आहिनि 140 स्कोर जुड़ी चुका आहिनि हिन वक़्तु। रांदि जारी आहे। 14 ओवर जी गेम जेकी हाणे शुरू थींदी। शाह साहब बॉलिंग ते अची चुको आहे। बॉल चालू
तमामु ढिली बॉल, हिकु विकेट इन खां पहिरें ओवर में वठण में कामयाबु वियो आहे, सुठे बैट्समैन खे जेको आहे बोल्ड करे वियो। अल मुस्लिम जा रांदीगर जेका आहिनि उहे पुरअज़म आहिनि मैच विन करण जे लाइ। ॿी जेका सिर्फ़ु हिकु स्कोर ठही सघियो ऐं बम बम क्रिकेट क्लब जेकी आहे इन ग्राउंड ते लाॻीता जेका आहिनि काफ़ी मैचूं विन करे चुकी आहे। सो ही अगरि मैच अल मुस्लिम क्रिकेट क्लब खटे वञे थी त उनजे लाइ वॾो एज़ाज़ हूंदो हुयो। बॉल चालू, फील्डर कप्तान फील्डिंग करण में कामयाब, पैर सां बॉल रोकिंग। अदाए बम बम जेकी आहे उहा मैच हिन टाइम विन करे चुकी आहे। 209 जो टारगेट हुयो ऐं पोयों अल मुस्लिम जेकी आहे उहा 106 स्कोर कया ऐं अहिड़ी रीति इहा मैच जेकी आहे बम बम क्रिकेट क्लब तक़रीबन 103 रनसनि ताईं विन कई आहे ऐं हीअ पंहिंजे ग्राउंड जी बम बम ग्राउंड जी बादशाह ऐं सुल्तान टीम आहे। मुसलसल जेको आहे हिते कामयाबियूं माणींदी रही आहे ऐं ॾेर किपड़ा क्रिकेट स्टेडियम ते बि इहा मैच जेकी आहे पंहिंजी विन करे आई आहे। अल मुस्लिम क्रिकेट टीम जो जेको कप्तान आहे उहो हाणे सामान मैच ख़तमु थियण खां पोइ जेको आहे तयारु करे रहियो आहे। हाणे